अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए जानशीने अमीर अहले सुन्नत। या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो अमीर अहले सुन्नत खां कुरान पाक जे बारे में सुवाल जवाब पढ़ी या ॿुधी वठे उनके दीन जी ख़िदमत जो जज़्बो अता फ़रमा ऐं सुन्नत जी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾींहुं राति में मुंहिंजी तरफ़ शौक़ ऐं महबत सां टे भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक ते हक़ आहे त उनजे उन ॾींहुं ऐं उन राति जा गुनाह बख़्शे छॾे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुवाल: दीन इस्लाम जे बारे में कई किताब लिखिया विया आहिनि। क़ुरान पाक खां बाद उन्हनि तमामु किताबनि मां सभिनी खां पहिरियों कहिड़ो इस्लामी किताब लिखियो वियो ऐं कंहिं लिखियो? जवाब: हुज्जतुल इस्लाम हज़रत इमाम मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह अहयाउल उलूम में लिखियो आहे त इस्लाम में सभ खां पहिरियों अब्दुल मलिक बिन अब्दुल अज़ीज़ बिन जुरैज रहमतुल्लाह ताला अलैह जो किताब तसनीफ़ थियो, जंहिंमें आसार ऐं हज़रत अता, हज़रत मुजाहिद ऐं हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुम जे ॿिनि शागिर्दनि खां मनक़ूल तफ़सीर आहिनि। हीअ किताब मक्के पाक में तसनीफ़ थियो। सुवाल: अॻे दौर में कागज़ मौजूदु न हो त उन वक़्तु तहरीरी कमु कहिड़ियुनि शयुनि ते थींदो हो? जवाब: मुख़्तलिफ़ शयुनि ते लिखाई थींदी हुई, जहिड़ो क़ुरान करीम खे चमड़े, उठ जी हॾी ऐं वण जे छोरनि वग़ैरह ते लिखियो वेंदो हो ऐं बाद में उन्हनि शयुनि मां क़ुरान करीम हिकु जॻह जमा कयो वियो। जंहिं वक़्तु हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे शहीद कयो वियो, उन वक़्तु संदनि साम्हूं चमड़ी ते लिखियलु क़ुरान पाक मौजूदु हो ऐं पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु उन जी तिलावत करे रहिया हुआ। संदनि रत जा फुड़ा क़ुरान करीम जी हिन आयत ते किरिया हुआ। तर्जुमो कंजुल ईमान। सोए हबीब अनकरीब अल्लाह उन्हनि जे तरफ़ां अव्हां खे काफ़ी थींदो ऐं उहो ई ॿुधण वारो ॼाणण वारो आहे। अॼु बि उहो क़ुरान करीम ऐं उन ते रत जा निशान मौजूदु आहिनि। बहरहाल लिखण जो सिलसिलो काफ़ी पुराणो आहे। पहिरियां त प्रिंटिंग प्रेस भी न हुया, उन करे किताबनि जी छपाई जो सिलसिलो भी न हो। हिकु किताब जा नक़ल यानी कापीज़ तयारु करण जे लाइ उनखे कई भेरा लिखणो पवंदो हो। ज़ाहिर आहे त हीअ सभई इल्म जो शौक़ु हो जो लिखी भी वठंदा हुआ ऐं यादि भी करे वठंदा हुआ। हाणे त हिक खां हिकु ख़ूबसूरत दिलकश ऐं मुख़्तलिफ़ रंगनि वारा किताब छपजी रहिया आहिनि, पर अफ़सोस शौक़ु ख़तमु थी रहियो आहे। ख़ासि तौर ते दीनी किताब पढ़ण जो जज़्बो तमामु घटि थी वियो आहे। सुवाल: केरु किताबनि जी दुकान ते कमु कंदो हुजे जिते दुनियावी किताब बि हुजनि ऐं क़ुरान पाक, सिपारा ऐं क़ाइदा बि हुजनि, त छा उन्हनि खे हर वक़्तु बावज़ू रहणो पवंदो, या जेकॾहिं को पाक कपिड़ो इस्तेमालु करण जो तरीक़ो हुजे त ॿुधायो? जवाब: क़ुरान पाक खे बिना वज़ू छुहणु गुनाह आहे, जॾहिं त इस्लामी किताबनि खे बिना वज़ू छुहणु जवाब: क़ुरान पाक खे बिना वज़ू छुहणु गुनाह आहे, जॾहिं त इस्लामी किताबनि खे बावज़ू छुहणु अफ़ज़ल ऐं मुस्तहब आहे ऐं बिना वज़ू जे छुहणु ख़िलाफ़ औला आहे। जेकॾहिं बिना वज़ू वारी हालति में क़ुरान पाक छुहणो हुजे त उन जे लाइ पाण वटि को पाक कपिड़ो या रुमाल वग़ैरह रखे छॾियो ऐं जॾहिं ज़रूरत हुजे त उन जे ज़रिए खणी वठो ऐं रखे वठो। हिन में इहो एहतियात करणो पवंदो त हथ या आङुर जो को बि हिसो क़ुरान पाक सां टच न थिए। दस्ताना यानी गिलव्स पाए करे खणणु जाइज़ न थींदो, छो त दस्ताना बदन जे ताबे हूंदा आहिनि। सुवाल: जेकॾहिं ग़लतीअ सां क़ुरान पाक हेठि तशरीफ़ फरमा थी वञे यानी किरी पए ऐं वज़ू बि न हुजे त छा बिना वज़ू क़ुरान पाक खणी करे रखे सघूं था? जवाब: जेकॾहिं को रुमाल या कपिड़ो खीसे में हुजे त उन जे ज़रिए खणी वठो, या पोइ हिकु सूरत ही बि आहे त कंहिं नाबालिग खां खणायो वञे, छो त उन जो वज़ू नाहे टुटंदो। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जे भरिसां वेठल मुफ़्ती साहब फरमायो, जेकॾहिं तौहीन या बेअदबी जी सूरत हुजे, जीअं माज़अल्लाह क़ुरान करीम कंहिं नालीअ में किरियल ॾिसो, त अहिड़ी सूरत में फ़ुक़हा किराम इजाज़त ॾिनी आहे त बिना वज़ूअ बि क़ुरान पाक खणी सघो था।
सुवाल, छा क़ुरान पाक जी तफ़सीर के बिना वज़ू छुई सघूं था? जवाब, जी हाँ, क़ुरान पाक जी तफ़सीर के बिना वज़ू छुई सघो था, अलबत्ता जिते जिते आयत या उन जो तर्जुमो लिखियलु हुजे ऐं उन्हीअ जॻह जे पुठियां कागज़ जो जेको हिस्सो आहे उनखे नथा छुई सघूं। हिन मौक़े ते मदनी मुज़ाकिरे में मौजूद मुफ़्ती साहब फरमायो, तफ़सीर ॿिनि तरह जा हूंदा आहिनि। हिकु त उहे जेकी अलॻि सां हूंदा आहिनि ऐं तफ़सीर ई चवराईंदा आहिनि, जीअं त तफ़सीर जलालैन जो ही असां वटि अलॻि सां मिलंदो आहे त उनखे बिना वज़ू जे छुई सघूं था, ऐं ॿिया उहे तफ़सीर जेकी बिल्कुलु क़ुरान पाक जीअं हूंदा आहिनि ऐं क़ुरान पाक ई चवराईंदो आहे, जीअं बेरूत मां छपजण वारो तफ़सीर जलालैन, तफ़सीर ख़ज़ाइनुल इरफ़ान ऐं तफ़सीर नूरुल इरफ़ान वग़ैरह, छो त ही ॾिसण में क़ुरान पाक ई मालूम थींदा आहिनि। तंहिं करे अहिड़नि तफ़सीरनि खे बिना वज़ू जे हथ नथा लॻाए सघूं। हिकु ॿिए मौक़े ते अमीर सुन्नत अहमद बरकातुहू अलैह फरमायो, तफ़सीर नईमी या तफ़सीर सिरातुल जिनान ही मुफ़स्सिल तफ़सीर आहिनि। उन्हनि खे बि जेतोणीकि बिना वज़ू छुअणु सुठो नाहे, मुस्तहब आहे त उन्हनि खे बि बावज़ू हथु लॻाए वञे, पर कंहिं उनखे बिना वज़ू हथु लातो त गुनाह न आहे। अलबत्ता बिना वज़ू वारी हालत में उन्हनि खे ऐं कंहिं बि दीनी किताब खे छुअण वक़्तु ही एहतियात करिणो पवंदो त क़ुरानी आयत या उन जे तर्जुमे जे अॻियां या पुठियां किथे बि हथु न लॻे। सुवाल, जेकॾहिं किताबनि जी अलमारी जे हिकु पार्टीशन में क़ुरान पाक हुजे त उन जे मथां वारे पार्टीशन में को ॿियो दीनी किताब वग़ैरह रखे सघूं था, या बेअदबी त न आहे? जवाब, मथां न रखो, मथां किताब न रखो, न ई को ॿियो सामान। कुझु माण्हू अलमारी में दीनी किताब रखंदा आहिनि ऐं मथां ॿियूं शयूं रखे छॾींदा आहिनि, ईअं न कयो। सुवाल, जंहिं कमरे में क़ुरान पाक हुजे उन जी छित ते चढ़ण में का बेअदबी त न आहे? जवाब, जी न, उन में का बेअदबी न आहे, न त ज़िंदगी मुश्किल थी वेंदी। असां मस्जिद जी पहिरीं मंज़िल ते नमाज़ पढ़ण जे लाइ वेंदा आहियूं त हेठि क़ुरान पाक हूंदा आहिनि। अहिड़ी तरह बिल्डिंगुनि ऐं प्लाज़नि में को बि घर अहिड़ो न आहे जंहिंमें क़ुरान करीम न हुजे, त ईअं उन जो को हल न आहे। सुवाल, रेलगाॾी, हवाई जहाज़ या ॿेड़ी वग़ैरह में सफ़र जे दौरान क़ुरान करीम खे कहिड़ी जॻह ते रखूं? जवाब, अदब वारी जाइ ते रखो। अहिड़े बैग जंहिंजे मथां पेर रखे करे या उन बैग ते ई माण्हू वेही रहंदा आहिनि त पंहिंजे ज़मीर खां पुछो त छा को उन में क़ुरान करीम रखे सघे थो? तंहिं करे क़ुरान पाक अलॻि सां कंहिं बैग में रखे करे अहिड़ी जॻह ते जिते बेअदबी न हुजे या पाण वटि रखे छॾियो। जेकॾहिं जुज़दान में वेढ़ियल आहे त बिना वज़ू बि उनखे हथ में रखण में हर्ज न आहे। सुवाल, जेकॾहिं कंहिंखे क़ुरान पाक तोहफ़े में ॾिनो ऐं उन क़ुरान पाक में जेकी सजदा हूंदा आहिनि उहे सजदा न कया, त छा उहो क़ुरान पाक जो तोहफ़ो क़बूल थींदो या न? जवाब, जेकॾहिं क़ुरान पाक जो नुस्ख़ो कंहिंखे तोहफ़े में ॾिनो त सवाबु मिलंदो। आयत सजदा पढ़णु ॿुधण जा जेकी बि मसइला आहिनि उन्हनि जे मुताबिक़ जॾहिं सजदो कंहिं ते वाजिबु थींदो तॾहिं उन्हनि खे सजदो करिणो पवंदो। हाणे जंहिंखे क़ुरान पाक ॾिनो वियो, जेकॾहिं उहो आयत सजदा पढ़े या ॿुधे सजदो नथो करे त हीउ संदसि मामिलो आहे। जेकॾहिं सजदो वाजिबु हुजण जे बावजूदु न कंदो त उहो गुनहगार थींदो। पिणु हीउ बि मुमकिन आहे त जंहिंखे क़ुरान पाक तोहफ़े में ॾिनो वियो उनखे पढ़ण ई न ईंदो हुजे। बहरहाल अहिड़े शख़्स खे बि क़ुरान करीम तोहफ़े में ॾियण में हर्ज न आहे। सुवाल, जेकॾहिं कंहिं इंसान टे भेरा कूड़ी ॻाल्हि ते क़ुरान पाक खयो त उनजो छा गुनाह आहे? जवाब, क़ुरान करीम जो कसम खणणु कसम आहे, बाक़ी सिर्फ़ु क़ुरान करीम खणी करे या उन ते हथु रखी करे का ॻाल्हि करणु कसम न आहे। फतावा रज़विया जिल्द 13 सिफ़ो 574 ते आहे, कूड़ी ॻाल्हि ते क़ुरान मजीद जो कसम खणणु सख़्तु अज़ीम कबीरा गुनाह आहे, ऐं सची ॻाल्हि ते क़ुरान पाक जो कसम खणण में हर्ज न आहे, ऐं ज़रूरत हुजे त खणी बि सघे थो, पर ही कसम खे तमामु सख़्तु कंदो आहे। कंहिं ख़ासि ज़रूरत खां अलावा कसम न खणणु घुरिजे। सुवाल, क़ुरान पाक जो सफ़ो पेज शहीद थी करे ज़मीन ते तशरीफ़ वठी अचे त छा उनखे बिना वज़ू जल्दी में खणी सघूं था? जवाब, वज़ू न आहे ऐं न ई को गॾु को नाबालिग ॿारु आहे जेको खणी वठे, ऐं न ई को गॾु को रुमाल आहे जंहिंजे ज़रिए खणी सघिजे, ऐं सूरत हाल अहिड़ी आहे जो हीउ पाण ई खणंदो त तॾहिं ई खजंदो। बचण जी का सूरत न आहे त पोइ उनखे खणणो पवंदो। तोड़े जो बिना वज़ू खणे ऐं उनखे अदब वारी जाइ ते रखे जो उनजो अदब फ़र्ज़ु आहे।
सुवाल, असांजे ॻोठ में कई क़ुर पाक दफ़न आहिनि। पहिरियां कंहिं न ॾिठो हो, हाणे उन्हनि जे मथां मिटी हटी वई आहे त उहे क़ुर पाक नज़र अचण लॻा आहिनि। असां उन्हनि जो छा कयूं? जवाब, उहे क़ुर पाक बोसीदा हूंदा जेकी तिलावत जे क़ाबिल न हूंदा। जेकॾहिं हिन तरह जा आहिनि जीअं मुक़दस ओराक हूंदा आहिनि त उन्हनि खे उतां कढी करे कंहिं महफ़ूज़ जॻह ते जिते माण्हुनि जी अच वञ न हुजे उते दफ़न करे छॾियो, या उन्हनि खे ॿोरी में विझी करे ॿोरियुनि खे चीरे करे या का वज़नदार शइ उन्हनि में विझी करे दरियाव जे विच में विझी छॾियो। ख़बर हुजण जे बावजूदु त ही क़ुर पाक आहिनि, उन्हनि खे उते ई छॾे ॾिनो त नऊज़ बिल्ला माण्हू उन्हनि जे मथां हलनि, उन जी इजाज़त न आहे। मस्जिदुनि में क़ुर पाक तमामु घणा जमा थी वेंदा हूंदा त माण्हू क़ुर पाक बि हिन तरह दफ़न करे ईंदा हूंदा। हालांकि जेकॾहिं उहे पढ़ण जे क़ाबिल आहिनि ऐं कंहिं मस्जिद में रखियल आहिनि त उन्हनि खे दफ़न करणु जाइज़ न थींदो। रमज़ान शरीफ़ में माण्हू क़ुर पाक जा नवां नुस्ख़ा आणे करे मस्जिदुनि में रखे छॾींदा आहिनि। उनजो हीउ मतिलबु न आहे हूंदो त जेकी पहिरियां रखियल आहिनि उन्हनि खे थधो कयो वञे, छो त उहे पढ़ण जे क़ाबिल हूंदा आहिनि। सुवाल, कंहिं मस्जिद में तिलावत करण वारा न हुजनि ऐं उते पहिरियां खां ई क़ुर पाक मौजूदु हुजनि त उते वधीक क़ुर पाक रखे सघूं था? जवाब, हिन तरह जी मस्जिद में क़ुर पाक न रखणु घुरिजनि ऐं न अहिड़ी जॻह रखणु घुरिजनि जिते तिलावत वग़ैरह करण वारा माण्हू न हुजनि, छो त जिते तिलावत ई न कई वञे उते क़ुर पाक रखण जो कहिड़ो फ़ाइदो। ऐं मस्जिदुनि में पहिरियां ई क़ुर पाक मौजूदु हूंदा आहिनि, जिते वधीक आणे करे रखण जो को सही मक़सदु न आहे त पोइ एतिरनि क़ुर पाक जे नुस्ख़नि में तिलावत केरु कंदो? असां वटि त रवाजु बणिजी वियो आहे त कंहिंजो इंतिकाल थींदो आहे त फ़ौरन क़ुर पाक जो नुस्ख़ो मस्जिद में पहुचायो वेंदो आहे त ईसाले सवाब जे लाइ मस्जिद में क़ुर करीम रखी रहिया आहियूं। उन सां मस्जिद जी जॻह बि घेरजंदी आहे ऐं उनजो सही इस्तेमालु बि न आहे थी सघंदो। ऐं पोइ माण्हुनि खे क़ुर ख़्वानियुनि जो एतिरो शौक़ु बि न आहे जो रोज़ानो जी बुनियाद ते 50-100 क़ुर ख़्वानियूं थी रहियूं हुजनि। शायदि 30-40 थींदो हूंदो त क़ुर पाक जी तिलावत थींदी हूंदी, या नओं दुकानु खोलियो हूंदो त उन जे इफ़्तिताह में क़ुर ख़्वानी कराए वठंदा हूंदा। हिन तरह कुझु ख़ासि मौक़ा हूंदा आहिनि जिन में क़ुर ख़्वानियूं थींदियूं आहिनि। हीअ सुठी ॻाल्हि आहे। सुवाल, मस्जिदुनि में क़ुर पाक रखणा हुजनि त उनजो एहतियात इरशाद फरमायो। जवाब, मस्जिद में क़ुर पाक रखणा हुजनि त मस्जिद जे इमाम साहब सां मशवरो कयो वञे, छो त इमाम साहब पंजे वक़्तु मस्जिद में ई हूंदा आहिनि। उन्हनि खे मालूम हूंदो आहे त केतिरा माण्हू क़ुर पाक पढ़नि था। मशवरो करणु बहितरु रहंदो, न त जेकॾहिं 99 क़ुर पाक रखियल हुया त हिकु ॿिए जो इज़ाफ़ो थी करे 100 पूरा थी वेंदा। रमज़ान शरीफ़ खां अलावा एतिरा माण्हू क़ुर पाक पढ़ंदे नज़र न आहिनि ईंदा। बाक़ी जेकी मस्जिदूं आबाद हूंदियूं आहिनि उन्हनि में कुझु न कुझु तिलावत करण वारा हूंदा आहिनि, पर उन्हनि जो बि तइदादु एतिरो न आहे हूंदो जेतिरा क़ुर पाक रखियल हूंदा आहिनि। क़ुर पाक काफ़ी रखियल हूंदा आहिनि, पर पढ़ण वारा 2-4 ई हूंदा आहिनि। अहमदाबाद शरीफ़ हिंद जे मस्जिदुनि में ॾिठो हो त काफ़ी क़ुर पाक रखियल हुया। एसि ताईं जो पूरा बॉक्स क़ुर पाक सां भरिया पिया हुया। बाइंडिंग कयल 3 सिपारा रखियल आहिनि ऐं उन्हनि ते गुजराती में हिन तरह जा जुमिला लिखियल आहिनि: फुलां भाई ना ईसाले सवाब, फुलां भाई ना तरफ़ ते ईसाले सवाब। वीचारा कमेटी वारा बि बेवस हूंदा आहिनि जो जेको ॾियणु आयो आहे उन्हनि खे कहिड़ी तरह मना कनि। जेकॾहिं मना कयो त उन्हनि सां विढ़ंदो केरु, उन्हीअ करे माण्हू रखे छॾींदा आहिनि। मां हीअ सोचींदो आहियां त कमेटी वारा एतिरनि क़ुर पाक जे नुस्ख़नि खे कीअं संभालींदा हूंदा। थी सघे थो त हीअ क़ुर पाक माण्हू घरनि में क़ुर ख़्वानी जे लाइ खणी वेंदा हुजनि, पोइ वापसि खणी करे रखे छॾींदा हुजनि, पर क़ुर ख़्वानी जे लाइ बि सिर्फ़ु हिकु ई सेट काफ़ी थींदो आहे। उन जे बावजूदि मूं कई सेट रखियल ॾिठा आहिनि जो हीअ मरहूमीन जे ईसाले सवाब जे लाइ आहिनि। सुवाल, जेकॾहिं मस्जिद में क़ुर पाक घणी तइदाद में जमा हुजनि ऐं पढ़ण वारा ओतिरा न हुजनि त उन्हनि जो छा कयो वञे? जवाब, अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जे भरिसां वेठल मुफ़्ती साहब फरमायो, जेकॾहिं हिकु ई मस्जिद में काफ़ी क़ुर पाक जमा थी विया त जिन जी उते ज़रूरत ई न आहे त उन्हनि खे ॿी मस्जिद जे लाइ ॾेई सघिजे थो। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया फरमायो, मस्जिदुनि में क़ुर पाक रखण खां बहितर आहे त मदरसनि में रखिया वञनि। जेकी मुदरस उते पढ़ाइनि था उन्हनि खां पुछी करे उन्हनि खे ॾिना वञनि त तव्हां हीअ क़ुर पाक उन्हनि ॿारनि खे ॾियो जेकी हिफ़्ज़ कंदा या नाज़रा पढ़ंदा आहिनि, या जिन खे ज़रूरत हुजे उन्हनि खे ॾेई छॾियो। मां सम्झां थो हिन तरह ॿार उन्हनि में तिलावत कंदा त ॾियण वारे खे सवाबु मिलंदो, न त उहे मस्जिदुनि में रखियल ई रहंदा। मुंहिंजी गुफ़्तगू मां कंहिंखे हीअ ग़लति फ़हमी न थिए त क़ुर पाक मस्जिद में रखण ई न घुरिजनि। ईअं न आहे, पढ़ण वारनि जे लाइ मस्जिद में क़ुर पाक रखणु कारे सवाबु आहे। सुवाल, मस्जिद में क़ुर पाक पियल हूंदा आहिनि जिन खे पढ़ण वारो केर बि न आहे हूंदो, छा उहे क़ुर पाक असां कंहिं घर में पढ़ण जे लाइ ॾेई सघूं था?
क़ुरान पाक जे लाइ पियल हूंदा आहिनि जा अल्फाज़ इस्तेमालु करणु नामुनासिब आहिनि, छो त उनमें अदब नथो लधो वञे, बल्कि हीअं चयो वञे त क़ुरान पाक तशरीफ़ फरमा हूंदा आहिनि या क़ुरान पाक रखियल हूंदा आहिनि। बहरहाल जेकॾहिं क़ुरान पाक मस्जिद जे लाइ वक़्फ़ कया विया आहिनि त उहे घर में पढ़ण जे लाइ नथा ॾेई सघूं। सुवाल, छा क़ुरान पाक खे ख़ुशबू लॻाए सघूं था? जवाब, जेकॾहिं क़ुरान पाक ज़ाती आहे त अहिड़ी ख़ुशबू जंहिंसां दाग न थियनि पंहिंजे हथ ते हणी करे क़ुरान पाक ते ताज़ीम जी नीयत सां लॻाए सघूं था। अलबत्ता जेकॾहिं क़ुरान पाक जो नुस्ख़ो कंहिं ॿिए जो हुजे त पोइ न हणो, छो त मुमकिन आहे त ख़ुशबू जो दाग थी वञे। मस्जिद में तिलावत जे लाइ जेकी क़ुरान पाक जा नुस्ख़ा रखियल हूंदा आहिनि उन्हनि ते ख़ुशबू न लॻायो। सुवाल, अक्सर ॾिठो वियो आहे त क़ुरान पाक में ख़ूबसूरती जे लाइ मोर जा पर रखिया वेंदा आहिनि। ही इरशाद फरमायो त क़ुरान पाक में मोर जो पर रखणु कीअं आहे? जवाब, क़ुरान पाक में मोर जो पर रखण में हर्ज न आहे जो उन में बेअदबी जो तसवुर नाहे हूंदो। असां बि नंढपिण में मोर जा नंढा नंढा पर क़ुरान पाक में ख़ूबसूरती जी नियत सां रखंदा हुआसीं। अलबत्ता को पूरो बंडल रखे त ही ॻाल्हि अलॻि आहे। सुवाल, कुझु ॿार क़ुरान पाक में ख़ाली जॻह ते पंहिंजो नालो लिखंदा आहिनि, गुल ॿूटा ठाहींदा आहिनि, उन्हनि जो ईअं करणु कीअं आहे? जवाब, जेकॾहिं क़ुरान करीम जो नुस्ख़ो पंहिंजो ज़ाती आहे त ख़ाली जॻह में नालो लिखणु ऐं सुहिणा गुल ठाहिण में हर्ज न आहे, जॾहिं त ईअं करण सां क़ुरान पाक जी ख़ूबसूरती ख़राब न थींदी हुजे। बाक़ी जेकी मदरसे जा वक़्फ़ थियल क़ुरान पाक हूंदा आहिनि उन्हनि में न नालो लिखी सघूं था, न लकीर लॻाए सघूं था, न उन जा सफ़ा मोड़े सघूं था, न गुल ॿूटा ठाहे सघूं था ऐं न ई को अहिड़ो अंदाज़ इख़्तियार करे सघूं था जो उन्हनि सबबनि जे करे उन्हनि खे नुक़सानु पहुचे। सुवाल, जेकॾहिं थांवनि में आयतूं लिखियल हुजनि त उन्हनि में खाधो खाई सघूं था? जवाब, नथा खाई सघूं। अलबत्ता बावज़ू थी करे शिफ़ा जी नीयत सां उन थांव में पाणी विझी करे पी सघिजे थो। वज़ू न हुजण जी सूरत में आयत ते हथ नथा लॻाए सघूं। सुवाल, क़ुरान करीम में जॻह जॻह ते रुकू पूरो थियण ते आइन लिखियल हूंदो आहे, हिन मां छा मुराद आहे? जवाब, थी सघे थो त ही ॿुधी करे अव्हांखे हैरानी थिए त ही हिकु इशारो आहे ऐं हिन मां मुराद अमीरुल मोमिनीन हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि। हिन हिसाब सां क़ुरान पाक जो को बि नुस्ख़ो संदन ज़िक्र ख़ैर सां ख़ाली न आहे। सुवाल, मोबाइल में क़ुरानी आयतुनि जे मैसेज खे डिलीट करणु छा हिन हदीस पाक जे हुकुम में ईंदो त क़ुर्ब क़यामत में माण्हू क़ुरान खे मिटाईंदा? जवाब, माण्हू क़ुरान खे मिटाईंदा ही मूं नाहे पढ़ियो। अलबत्ता हिन तरह आहे त क़ुरान खयो वेंदो यानी सीननि मां निकिरी वेंदो। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहु आलिया जे वेझो वेठल मुफ्ती साहब फरमायो, हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां आहे त क़ुर्ब क़यामत में क़ुरान पाक सीननि मां कढियो वेंदो। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहु आलिया फरमायो, यानी को हाफ़िज़ बाक़ी न रहंदो। पंहिंजी मोबाइल मां डिलीट करणु मुराद न आहे। क़ुरान पाक जूं मुबारक आयतूं लिखी करे तावीज़ बि बणाया वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे पाणी में विधो वेंदो आहे जेकी उन में ॻरी वेंदा आहिनि ऐं आयतूं ड्रही वेंदियूं आहिनि त उनखे क़यामत जी निशानी न चयो वेंदो, बल्कि उन पाणीअ जो पीअणु जाइज़ ऐं बाइस शिफ़ा थींदो। तंहिं करे मोबाइल मां क़ुरानी आयतूं डिलीट करण में को हर्ज न आहे। सुवाल, जेकॾहिं को क़ुरान पाक हिफ़्ज़ करे त केतिरे अरसे ताईं यादि रखणु ज़रूरी आहे? जवाब, मरण घड़ी ताईं यादि रखे ऐं पाण मुरादो न विसारे। अलबत्ता जेकॾहिं हाफ़िज़ो ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वञे ही अलॻि ॻाल्हि आहे। जीअं त कॾहिं कॾहिं आख़िरी वक़्तु जॾहिं बानो मरण जे वेझो हूंदो आहे या हादसे जे सूरत में हाफ़िज़ो ख़तमु थी वेंदो आहे ऐं बानो पंहिंजे माउ पीउ बल्कि पंहिंजी औलाद ताईं खे बि नाहे सुञाणंदो। अल्लाह पाक असांखे उन हालत खां महफ़ूज़ रखे। जेको क़ुरान पाक हिफ़्ज़ करे उहो सॼी उमिरि क़ुरान पाक पढ़ंदो रहे ऐं थी सघे त रोज़ानो घटि में घटि हिकु सिपारो पढ़े। इंशा अल्लाहुल करीम हिन तरह दौर कंदो रहण सां क़ुरान पाक यादि रहंदो। सुवाल, कॾहिं कॾहिं स्कूल कॉलेज में इम्तिहान जी तयारी जे लाइ क़ुरान पाक जूं आयतूं यादि कयूं वेंदियूं आहिनि जेकी इस्लामियात जे पेपर में हिसो हूंदियूं आहिनि या कंहिं ॿिए मक़सद जे लाइ यादि कयूं वेंदियूं आहिनि। छा उन्हनि सभिनी जे लाइ ही हुकुम आहे त जेका आयत हिकु भेरो यादि कई उनखे यादि ई रखिणो आहे, विसारणो न आहे? जवाब, जेका आयत यादि कई वई उनखे यादि ई रखो। मुबल्लिग ऐं मुक़रर बि बयान जे लाइ कुझु आयतूं ज़बानी यादि करे वठंदा आहिनि, छो त आम तौर ते ही हज़रात आयतूं ज़बानी ई पढ़ंदा आहिनि। जेतोणीकि असां पंहिंजे मुबल्लिगनि खे ही ज़हन ॾिनो आहे त बयान ॾिसी करे ई करिणो आहे, पर बयान करण वारा ईअं न आहिनि कंदा, त उन्हनि खे बि ही ख़्यालु रखिणो पवंदो त जेका आयत हिकु भेरो यादि थी वई हाणे उनखे यादि ई रखो।
अमीर सुन्नत अहमद बरकातुल्लाह आलिया जे भरिसां वेठल मुफ्ती साहब फरमायो, ही हुकुम मुतलकन आहे, यानी हर हिक जे लाइ आहे, तोड़े जो उहो हाफ़िज़ क़ुरान हुजे या न हुजे। अज़वाजिर में हिक हिक अखर ऐं हिक आयत जे हवाले सां हीअ ॻाल्हि लिखियल आहे। सुवाल, कुझु माण्हुनि खे क़ुरान पाक पढ़ाइण न आहे ईंदो, पोइ बि क़ुरान पाक पढ़ाईंदा ऐं उन जा पैसा वठंदा आहिनि, ईअं करणु कीअं? जवाब, ही नाजाइज़ आहे, ईअं करण वारो गुनहगार थींदो। सुवाल, जेकी घरनि में क़ुरान पाक पढ़ाइण वेंदा आहिनि, जेकॾहिं घर वारा बिना घुरण जे उन्हनि खे कुझु खाइण जे लाइ ॾियनि त छा उहो खाई सघनि था? जवाब, जेकॾहिं बिना घुरण जे पंहिंजे शौक़ सां खाराईंदा आहिनि त बिल्कुलु खाई सघनि था, घर वारनि खे सवाब बि मिलंदो, उन जे लाइ सुवाल न कयो वञे ऐं न ई इनडायरेक्ट यानी कंहिं वास्ते सां चयो वञे त जीअं मूंखे तमामु घणी बुख लॻल आहे, अॼु खाइण जो मौक़ो न मिलियो, गैस ख़तमु थी वई हुई, पचाए न सघियासीं, हितां फारिग थी करे होटल ते वेंदुसि, अॼु त होटल ते ई खाइणो पवंदो। ही तमामु सुवाल जाई अंदाज़ आहिनि, छो त उहे ॿुधी करे चवंदा त नकारी साहिबु असांखे मानी खाराईंदासीं, हाणे था मानी खणी अचूं, त ही अंदाज़ मुनासिब न आहे। सुवाल, जेकॾहिं नमाज़ न ईंदी हुजे ऐं बाजमात नमाज़ पढ़ी वञे त छा नमाज़ थी वेंदी आहे? सुवाल, जंहिंजी क़िरात दुरुस्त न आहे उन जे लाइ ज़रूरी आहे त कंहिं जामे शराइत इमामत कारी जे पुठियां नमाज़ पढ़े ऐं उन ते फ़र्ज़ु आहे त कोशिशि करे एतिरी क़िरात सिखे ऐं यादि करे वठे जेतिरी नमाज़ में करणु फ़र्ज़ु आहे। पिणु नमाज़ में जेतिरी क़िरात करणु वाजिबु आहे ओतिरी सिखणु ऐं यादि करणु वाजिबु आहे। अहिड़ी तरह जेतिरी क़िरात नमाज़ में मुस्तहब आहे ओतिरी क़िरात सिखणु ऐं यादि करणु मुस्तहब आहे। कारी जे पुठियां नमाज़ पढ़ण जो मतिलबु हीअ आहे त अहिड़े शख़्स जे पुठियां नमाज़ पढ़े जेको दुरुस्त क़ुरान पढ़णु ॼाणंदो हुजे। ही मुराद न आहे त जेके वॾे लहजे सां कन ते हथु रखी करे ख़ूबसूरत आवाज़ में पढ़ंदा आहिनि उन जे पुठियां नमाज़ पढ़े, जो आम तौर ते माण्हू अहिड़नि खे ई कारी सम्झी रहिया हूंदा आहिनि। हालांकि उन्हनि मां हर हिकु जो कारी हुजणु ज़रूरी न आहे, बल्कि उन्हनि मां कुझु मखारिज जे मामले में अणवाक़िफ़ हूंदा आहिनि। अलबत्ता जेकॾहिं को अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में पढ़ण वारो वाक़ई कारी हुजे त उन जे पुठियां नमाज़ पढ़ी सघिजे थी। यादि रहे, असल कारी उहो आहे जंहिंजी घटि में घटि एतिरी क़िरात दुरुस्त हुजे जंहिंसां नमाज़ सही अदा थी सघे। बहरहाल, जंहिंजी क़िरात दुरुस्त न हुजे उहो कंहिं जामे शराइत इमामत कारी जे पुठियां नमाज़ पढ़े ऐं सिखंदो बि रहे ऐं उहो अतहियात बि सिखी करे यादि करे वठे जो उन जो बि नमाज़ में पढ़णु वाजिबु आहे। सुवाल, असां मोबाइल फ़ोन ऐं कंप्यूटर ते तिलावत ॿुधंदा आहियूं, जेकॾहिं उन दौरान असांखे को कमु करणो पवे त छा असां तिलावत खे रोके करे पंहिंजो कमु करे ॿीहर तिलावत ॿुधी सघूं था ऐं ईअं करणु गुनाह त न आहे? जवाब, को हर्ज न आहे। रिकॉर्ड कयल तिलावत बंदि करण में एहतियात करण वारो मूं कॾहिं बि न आहे ॾिठो। आम तौर ते जॾहिं बंदि करिणो हूंदो आहे त ठक करे बंदि करे छॾींदा आहिनि, जेतोणीकि उहा आयत अधूरी पढ़ी वई हुजे ऐं उन जी माना कुझु खां कुझु थी वई हुजे। अहिड़ी तरह नात शरीफ़ पढ़ी वञी रही हुजे तॾहिं बि अधूरो शेर छॾे करे बंदि करे छॾींदा आहिनि। कंहिंजो हीउ ज़हन नाहे हूंदो त थोरो सब्र कयो वञे ऐं उहा आयत या शेर पूरो थियण खां बाद बंदि कयो वञे। आयत पूरी थियण जो अंदाज़ो थी वेंदो आहे, छो त आयत पूरी थियण ते कारी साहब रुकिजी वेंदा आहिनि। लिहाज़ा उन वक़्तु बंदि कयो वञे या वक़्फ़ कयो वञे या को वक़्फ़ अची वञे त बंदि कयो वञे। ऐं नात शरीफ़ आम तौर उर्दू या सिंधी में पढ़ी वञी रही हूंदी आहे त शेर मुकमल थियण जी ख़बर पइजी वेंदी आहे, तंहिं करे शेर मुकमल थियण ते बंदि कयो। अहिड़ी तरह जेकर मदनी चैनल ते नात शरीफ़ ॿुधी रहिया हुजो ऐं मदनी चैनल बंदि करिणो हुजे त थोरो बीह रहो ऐं शेर मुकमल थियण ॾियो, पोइ बंदि कयो। कॾहिं कॾहिं शेर जे मिसरे मुकमल थी वेंदी आहे त मानाऊं बि पूरियूं थी वेंदियूं आहिनि। हिन सूरत में मिसरे मुकमल थियण ते बंदि कंदा त मानाऊं फ़ासिद न थींदियूं। जीअं नूर वारो आयो आहे, हीउ हिकु मुकमल मिसरो आहे। जेकॾहिं हीअ ई नात हली रही हुजे ऐं अञा सिर्फ़ु एतिरो पढ़ियो हुजे नूर वारो आयो आहे ऐं फ़ौरन बंदि करे छॾियो त हीउ दुरुस्त थींदो, बल्कि सिर्फ़ु एतिरो पढ़ियो नूर वारो ऐं बंदि करे छॾियो तॾहिं बि को हर्ज न आहे। पर हर शेर में ईअं न आयो हूंदो जो उन जे अधूरे मिसरे ते बंदि कयो वञे। जेको थोरो घणो उर्दू सम्झंदो हूंदो उनखे अंदाज़ो थी वेंदो त किथे बंदि करणु घुरिजे। यादि रखो, जॾहिं इश्क ऐं मोहबत ऐं अदब ऐं एतिराम जो ज़हन बणिबो त हिन तरह जूं एहतियातियूं ख़ुदि ब ख़ुदि थी वेंदियूं। अॼुकल्ह माण्हू पंहिंजी मोबाइल फ़ोन ते तिलावत वारी टून लॻाईंदा आहिनि या नात शरीफ़ जो को शेर लॻाईंदा आहिनि, ॼण उन्हनि जहिड़ो को आशिक़ रसूल आहे ई न। जॾहिं कंहिंजी कॉल ईंदी आहे त ठक करे फ़ोन रिसीव करे वठंदा आहिनि। थोरी तिलावत या शेर जिते बि पहुतो हुजे
पिण हिते तिलावत या नात शरीफ़ ॿुधण मक़सद बि न आयो हूंदो, तंहिं करे हिन तरह तिलावत या नात शरीफ़ पंहिंजे मोबाइल ते न लॻायो। जेकर तिलावत या नात शरीफ़ ॿुधणी आहे त पंहिंजी मोबाइल में हज़ार नातो भराए वठो ऐं ॿुधंदा रहो, पर हिन तरह घंटीअ जी जॻह ते न लॻायो। तिलावत या नात शरीफ़ जी जॻह का सादी ट्यून जंहिंमें म्यूज़िक न हुजे उहा लॻायो, छो त म्यूज़िकल ट्यून जाइज़ न आहे। मोबाइल में हिन तरह जा खोड़ ऑप्शन हूंदा आहिनि जंहिंमें बिना म्यूज़िक वारी ट्यून्स मिली वेंदियूं आहिनि, पर माण्हुनि जी आदत ई म्यूज़िक वारी ट्यून रखण जी बणिजी चुकी आहे, उन करे उहे ई लॻाईंदा आहिनि। हिन खां सची तौबा करणु घुरिजे। हिन जो ख़्यालु सिर्फ़ु तिलावत या नात शरीफ़ में ई न आहे रखिणो, बल्कि जेकर बयान वग़ैरह थी रहियो हुजे त उन में बि रखिणो आहे। मिसाल तौरु मदनी चैनल ते कंहिं मुबलिक जो बयान थी रहियो आहे त उते बि गौर कयो त कॾहिं बंदि करिणो आहे, कंहिं अहिड़े जुमिले ते बंदि न कयो जंहिंमें मानाऊं मटिजी वेंदियूं हुजनि, ऐं जेकर मसइलो बयानु थी रहियो हुजे त उहो मसइलो पूरो थियणु ॾिनो वञे, या जेकर डिघो आहे त को जुमिलो पूरो थी वञे तॾहिं बंदि कयो। सुवाल: छा मेमोरी कार्ड में मौजूदु रिकॉर्ड कयल तिलावत ॿुधी करे उनजो सवाब ईसाल करे सघूं था? जवाब: ईसाल जी माना पहुचाइण ऐं पेश करणु आहे। जंहिं अमल ते सवाब मिले, मिसाल तौरु फ़राइज़ ऐं नवाफ़िल वग़ैरह ते, त उन जो सवाब ईसाल थी सघे थो। मेमोरी कार्ड में मौजूदु रिकॉर्ड कयल तिलावत ॿुधंदा त ज़ाहिर आहे सवाब मिलंदो, जॾहिं सवाब मिलंदो त ईसाल बि थी सघंदो, तंहिं करे उनजो ईसाल सवाब बि करे सघो था। अलबत्ता बराह रास्त तिलावत ॿुधण जो पंहिंजो सवाब आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। नोट: सिफ़े 7, 8, 9 जा सवालात ऐं सिफ़े 11 जो ॿियो सुवाल शोबे मलफूज़ात अमीर अहले सुन्नत जे तरफ़ खां क़ाइमु कया विया आहिनि, जॾहिं त जवाबात अमीर अहले सुन्नत जा ई अता कयल आहिनि।